अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल इन्फोडेस्क में खुश आमदीद। हिन वीडियो में तव्हांखे इफ़ जो कंडीशन उन जो कुछ एडवांस ऑप्शन तव्हांखे ॿुधाइबा। अॻे जो वीडियो में मां तव्हां में ग्रेटर देन ऐं लेस देन जो है असाइनमेंट ऑपरेटर वो तव्हांजे लाइ क्लियर कयो। हिन में तव्हांखे उन जो ही ॿुधाइबो, लेकिन छा आहे हिकिड़े इफ़ मंझि असीं ॿिया फंक्शन जेकॾहिं असीं इस्तेमालु करणु चाहियूं, जेकॾहिं कंडीशन ट्रू थिए त पोइ फंक्शन असीं इस्तेमालु करणु चाहियूं, उहो तव्हांखे ॿुधाइबो। दोस्तों हीअ तव्हांजे साम्हूं शीट आहे हिकिड़ी जंहिंमें स्कोर कयल आहे। हाणे हिते असांजो कंडीशन उहा कीअं चेक करे पई, उहा चेक करे पई एवरेज खे। जेकॾहिं एवरेज हिननि जी आहे न, हिननि जेका एवरेज आहे जेकॾहिं 60 खां मथे हुजे त पोइ हीउ जेको सॼो स्कोर जेको आहे उहो असांखे यानी कि कैलकुलेट करे ॾिए। अदरवाइज़ छा करे ख़ाली छॾे ॾिए। ॾिसो ख़ाली छॾे ॾिए, बिल्कुलु ब्लैंक सेल छॾे ॾिए बसि ख़ाली। त इन यूज़ कीअं कंदासीं? तव्हां हीअ शीट पंहिंजी हिकिड़ी बेस ते ठाहे सघो था। जस्ट रैंडम जेको स्कोर को बि लिखोसि। हीअ सीरीज़ हाणे एवरेज जो फंक्शन यूज़ थींदो न। असीं चऊं था इफ़ खां पोइ हीअ लॉजिकल जेको टेस्ट आहे न, लॉजिकल टेस्ट में असीं कुझु बि ॾेई सघूं था। असीं जेका से हुन मंझि असाइनमेंट ऑपरेटर हिकिड़ी जस्ट सेल खे जेको सो कंडीशन में ॾेई सघूं था, या असीं पूरो हिकिड़ो फंक्शन ॿियो फंक्शन आहे उहो बि में ॾेई सघूं था। हाणे हिन में असीं करूं था एवरेज जो फंक्शन यूज़ करूं था। ठीकु आहे, एवरेज खां पोइ ही सॼो असीं इस्तेमालु करे ब्रैकेट ॾिसो बंदि। हाणे ही एवरेज जो फंक्शन जेको हिन मां एवरेज कढी ॾींदो। हाणे एवरेज चेक थिए त वॾी आहे ग्रेटर देन आहे 60 जे। ठीकु आहे दोस्तों, इफ़ मंझि एवरेज जो फंक्शन अची जेको चेक करे पियो ग्रेटर देन जो 60 जे। पोइ छा करे, जेकॾहिं ट्रू हुजे त पोइ सही थी आहे, वैल्यू ट्रू थी आहे, या त असां का वैल्यू ते प्रिंट कराए ॾे। सपोज एवरेज इज़ ग्रेटर देन 60। ठीक है, या एवरेज लेस देन 60 पाणे ही असांखे प्रिंट कराए ॾींदो ॿ लाइनूं। ठीक है, ये ॾिसोसि। हाणे हिन ते मथे डबल क्लिक करूं था न, हिते असांखे शो कराए पियो। हाणे हिन में ॿियो सिम तव्हांखे फंक्शन अप्लाई करे ॿुधाईंदो। हीअ ॾिसो, हीअ पाणे असांखे ॿुधाइबो त कहिड़ी लेस देन आहे कहिड़ी ग्रेटर देन। हीअ ॾिसो, असीं चवंदा हाणे इन में लेस देन ग्रेटर देन न, बल्कि ॿियो जेको फंक्शन वरी यूज़ करे कैलकुलेट करे ॾिए। त उन करे हीअ असीं जेका वैल्यू आहे न फंक्शन में डिलीट कयोसीं। फार्मूला बार में ॾिसोसि 60 हुजे त पोइ छा करे, पोइ वरी सम करे। जेकॾहिं वैल्यू ट्रू थिए त छा करे, सम करे। ॾिसो हीअ सॼी साॻी रेंज खे खणी सम करे, हीअ ना ॾिसो ब्रैकेट बंदि करे छॾीसीं। जेकॾहिं ट्रू थिए कंडीशन त सम करे, जेकॾहिं न थिए ट्रू त पोइ छा करे, मीन्स जेकॾहिं एवरेज जेका न 60 खां वॾी न आहे त पोइ छा करे, पोइ ख़ाली जे लाइ दोस्तों सिर्फ़ु ॿ इन्वर्टेड कमाऊं ॾेई छॾियो, सेल खे पाणे ई ख़ाली छॾे ॾींदो। हाणे हिते ॿाहिरि क्लिक करे एंटर दॿाए छॾियोसि ऐं फार्मूला कॉपी करियोसि। ॾिसो दोस्तों, ठीकु आहे। इफ़ असांखे छा करे पियो, असांजे हिन सभिनी पहिरीं चेक करे पियो एवरेज, सभिनी हिकिड़ो फंक्शन अप्लाई करे एवरेज चेक करे थो। एवरेज में ॾिसे थो जेकॾहिं 60 खां वॾी एवरेज आहे त पोइ हुन जे लाइ वरी ॿियो फंक्शन यूज़ करे थो, ट्रू आहे। ॾिसो ट्रू जेकॾहिं कंडीशन सही थिए थी पोइ सम करे थो, कैलकुलेट करे थो सॼी वैल्यू खे। जे न आहे वॾी न एवरेज नंढी आहे त पोइ जस्ट असांखे ख़ाली सेल छॾे ॾिए थो। हिते वरी असीं हीअं जीअं मैक्स जो यूज़ कंदासीं त उन मां जेकॾहिं वॾी जेका आहे न, वॾे मां वॾी वैल्यू असांखे ॿुधाएसि। कीअं चेक कंदासीं? इफ़ पहिरीं बराबरि जी निशानी न ॾिनी दोस्तों, इफ़ AVERAGE एवरेज। ठीकु आहे, एवरेज में छा करे, हिन खे सॼी जेका रेंज खे खणेसि, ब्रैकेट बंदि करो, छो त एवरेज जो फंक्शन न इहो सॼो धार थी बीह रहे। इहा वॾी हुजे 60 जे, जेकॾहिं 60 जे वॾी हुजे त पोइ कामा ॾियोसि। हीअ असांजी लॉजिकल टेस्ट थी हेतिरी। हाणे असीं ॾिसूं पिया जो जेकॾहिं ट्रू थिए न, वैल्यू ट्रू मीन्स सही थिए त पोइ छा करे, पोइ मैक्स मीन्स इहो फंक्शन आहे जेको वैल्यू मां वॾे में वॾी जेका वैल्यू हूंदी न उहो ॿुधाईंदो, वॾे में वॾी वैल्यू ॿुधाईंदो असांखे हीअ आहे। जे न त पोइ वरी ख़ाली छॾे ॾे। ख़ाली में जेका तव्हां ॿियो बि फंक्शन को बि इस्तेमालु करे सघो था। दोस्तों हिते जेको कॉलम में सॉरी मूं जेको आहे न, हुन में आहे जेका ग्रेटर देन जेका रखी आहे कंडीशन में लॉजिक में, उनमें 50 जॾहिं त मथे असां जेको करेक्टर आहे 50 जो रखियो आहे, हिते 60 ॾिनी आहे। उन करे असीं थोरो हिन खे चेंजिंग आणींदासीं। ॾिसोसि फार्मूला बार में तव्हां केॾी महिल बि चेंजिंग आणे सघो था। 60 जे बजाय तव्हां 50 लिखंदो न
त असांखे रिज़ल्ट सेम मिली वेंदे। ॾिसोसि हे 50 आहे त असांखे मैक्स वैल्यू शो कराए पियो। डबल क्लिक कयोसीं सॼो असां करे ॾिनई त ही जेका मैक्स सभिनी में ॿुधाए पियो। ईअं जो ईअं हाणे हिन में छा आहे मीडियन यूज़ कयो वियो आहे। तव्हां थोरो फार्मूला में चेक करियोसि। इफ़ एवरेज फंक्शन साॻी जेके ग्रेटर देन हुजे 50 जे त पोइ मुंहिंजी विच वारी जेका वैल्यू आहे न उहा असांखे ॿुधाए। ठीकु आहे, विच वारी वैल्यू ॿुधाए पियो असां 60 आहे 69 त तव्हां को बि फंक्शन यूज़ करे सघो था। दोस्तों इहो हो हिकिड़े इफ़ मंझि हिन वारे छा हिन वीडियो में सिखियोसीं, इफ़ मंझि ॿियनि फंक्शन जो बि यूज़ करे सिखियोसीं।